अस्सलातु वस्सलामु अलैका रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे नवीद अली करमी। उहो तो चए थो अहिड़ो दुकानदार जेको ईज़ी पैसा ऐं जेज़ कैश जो कमु करे थो, उहो 1000 रुपया ॿिए अकाउंट में मोकिलण ते 20 खां 30 रुपया कटौती करे थो या बेनज़ीर इनकम सपोर्ट जे क़िस्त कढी ॾियण ते 500 रुपया कटौती करे थो। उहो कारोबार शरीयत में जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ईज़ी पैसा या जाज़ कैश जेको दुकानदार इस्तेमालु करे थो ऐं पैसा हिक ॿिए ॾांहुं मुंतक़िल करण ते 20 रुपया या 30 रुपया जेके कटे थो, पोइ इन जा 2 तरीक़ा आहिनि। पहिरियों तरीक़ो इहो आहे त उहो जेको दुकानदार आहे कंपनी सां मुआइदो कंदो आहे, कंपनी उनखे मख़सूस हिकिड़ी सिम ॾींदी आहे ऐं गॾोगॾु इहो शर्त बणंदी आहे त असां तोखे पैसा ॾींदासीं ट्रांज़ेक्शन ते ऐं तूं कंहिंखां पैसा न वठिजांइ, इहो उन सां मुआइदो थींदो आहे। हाणे जेकॾहिं उहो दुकानदार जंहिंजो मुआइदो कंपनी सां थियलु आहे, जेकॾहिं उहो कंपनी खां पैसा वठे थो ऐं पैसा कढाइण वारे खां या मोकिलण वारे खां पैसा वठे थो, त इहो गोया के कंपनी जे शर्त जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो ऐं कंपनी जे शर्त जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु इहो जाइज़ न आहे। छाजे करे जो ही अजीर आहे ऐं कंपनी हिन जी मुस्तअजिर आहे ऐं मुस्तअजिर जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु जाइज़ न आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद अंदरि इरशाद फरमायो आहे वाउफू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला, ऐं जेको वाइदो कयो था उनखे पूरो कयो। छाजे करे जो वाइदनि जे बाबति अव्हां खां क़यामत ॾियारे सवाल कयो वेंदो। जेकॾहिं ही शख़्स कंपनी जे शर्त जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे ऐं माण्हुनि खां पैसा वठे थो, त इन कम ते इन पैसा वठण ते क़यामत जे ॾियारे सवाल कयो वेंदो, पुछा कयो वेंदो। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त उन दुकानदार जो कंपनी सां को बि वास्तो मुआइदो न आहे थींदो। पंहिंजी जेका आम सिम हलाईंदो आहे उन में अकाउंट खोले करे उन में पंहिंजा पैसा रखंदो आहे, पोइ केरु 1000 रुपया ॾींदो अथसि उन खां बि कटींदो आहे या केरु कढाईंदो आहे त बि उन खां कटींदो आहे, त इहो जाइज़ आहे, इन में का बि कबाहत न आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो बि हुकुम साॻियो ई आहे। जेकॾहिं उन जो कंपनी सां मुआइदो थियलु आहे त पोइ हिन खे पैसा वठणु जाइज़ न आहिनि, पर जेकॾहिं उहो कंपनी सां जो को बि मुआइदो थियलु न आहे, हाणे पैसा वठे थो, त पोइ जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।